इतने ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। तहरीक इंसाफ की औरतन जो पार्लियामेंट हाउस अॻियां एहतजाज जारी है। आलिया हमज़ा दरवाजे ते चढ़ी वही। पीटीआई जी इस्तीफ़ा ॾींदड़ औरत मेंबरन पार्लियामेंट हाउस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज दौरान पीटीआई जी औरत अॻवान आलिया हमज़ा पार्लियामेंट जे दरवाजे ते चढ़ी वही है। औरतन जे पार्लियामेंट अॻियां एहतजाज खां पोइ पुलिस नफ़री तलब कई वई आहे। इस्लामाबाद में अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ की औरतन जो पार्लियामेंट हाउस अॻियां एहतजाज जारी है। आलिया हमज़ा दरवाजे ते चढ़ी वही। पीटीआई जे इस्तीफ़ा ॾींदड़ औरत मेंबरन पार्लियामेंट हाउस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अपडेट मालूम कंदासीं। इस्लामाबाद जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। नज़ीर, इन हवाले सां आगाह कजो। नज़ीर, इन हवाले से आगाह कजो। तहरीक इंसाफ की औरतन जो पार्लियामेंट हाउस अॻियां एहतजाज जारी है। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। पीटीआई जे इस्तीफ़ा ॾींदड़ औरत मेंबरन पार्लियामेंट हाउस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज दौरान पीटीआई जी औरत अॻवाननि आलिया हमज़ा पार्लियामेंट जे दरवाज़े ते चढ़ी वई आहे। औरतन जे पार्लियामेंट अॻियां एहतजाज खां पोइ पुलिस नफ़री तलब कई वई। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। हिकु भेरो ॿीहर असांजो रातो बहाल थियो आहे नज़ीर चारण सां। नज़ीर, आगाह कजो। तहरीक इंसाफ की औरतन जो पार्लियामेंट हाउस अॻियां एहतजाज जारी आहे। जी बिल्कुल, पीटीआई से ताल्लुक रखंदड़ जेके अॻूणी एमएनए हुयूं जिन्हें इस्तीफ़ाऊं स्पीकर के हवाले कयूं, उन्हनि औरत कारकुन तरफ़ां जेको आहे अॼु पार्लियामेंट हाउस ॿाहिरां एहतजाज कयो वियो ऐं पार्लियामेंट जे साम्हूं जेको आहे पार्लियामेंट लाजिज़ आहे जिते समूरियूं पीटीआई सां ताल्लुक रखंदड़ औरतूं गॾु थियूं ऐं उतां जेको आहे एहतजाज कंदे जेको आहे पार्लियामेंट हाउस आॾो पहुतियूं ऐं उते जेको आहे पुलिस एहलकार उन्हनि खे मना कयो त जेको आहे अंदरि जेको आहे पार्लियामेंट जो गॾियल इजलास थो हले ऐं तव्हांखे जेकॾहिं एहतजाज करिणो आहे त तव्हां जेको आहे थोरो हुन साइड जेको पार्क ठहियल आहे उते एहतजाज कयो। पर उनजे बावजूदि पुलिस ऐं इंतज़ामिया जे हिदायतुनि जे बावजूदि जेके पीटीआई सां ताल्लुक रखंदड़ एमएनए जंहिंजी क़यादत जेको आहे मलिका बुखारी ऐं कमल शोज़ब उन सां गॾोगॾु आलिया हमज़ा करे रही हुयूं। उन्हनि औरतुनि जे एहतजाज जी अॻवानी उन्हनि जेको आहे पुलिस खे धिका ॾेई करे पार्लियामेंट जे गेट खे तोड़ण जी कोशिशि कई ऐं जेको आहे जॾहिं गेट उन्हनि बंदि करे छॾिया त पीटीआई जी एमएनए आलिया हमज़ा ऐं उन सां गॾोगॾु पीटीआई जी अॻूणी एमएनए इन्हनि त इस्तीफ़ा ॾेई छॾियुनि। उन्हनि सां जेके ॿिए कारकुन औरतूं हुयूं उहे जेके पार्लियामेंट जे गेट ते चढ़ण जी कोशिशि कयूं ऐं चढ़ी करे पार्लियामेंट जेको हाउस अंदरि जेको आहे घेरण जी कोशिशि कई, जिन खे जेको आहे पुलिस जी जेकी नफ़री हुई उहा वधीक तलब कई वई ऐं उन्हनि खे जेको आहे रोकियो वियो त तव्हां जेको आहे एहतजाज करण जो हक़ रखो था, पर जेको आहे पार्लियामेंट जे हाउस अंदरि जेको आहे दाख़िल न थियो ऐं इहो जेको अमल जेको हूंदो उहो गैर क़ानूनी हूंदो ऐं गैर आइनी हूंदो ऐं जेकॾहिं तव्हांखे एहतजाज करिणो बि हो त पोइ तव्हां पहिरीं जेको आहे इस्लामाबाद जे इंतज़ामिया खां इजाज़त वठो आहे, पर तव्हां बिना इजाज़त जे ऐं अचानक जेको आहे हिननि प्री प्लान जेको आहे एहतजाज जो प्रोग्राम रखियो हो। जीअं 25 मई ते जीअं इमरान खान जेको लॉन्ग मार्च जी जेको ऐलान कयो ऐं लॉन्ग मार्च अची रहियो हो जंहिंमें जथनि जी सूरत में जीअं रेड जोन में दाख़िल थिया, अॼु उहो ई जेको आहे अक्स औरतुनि जे शिकिल में अफ़सोस सां चवणो पियो थो पवे त जेके अॻूणी एमएनए बि रहियूं आहिनि ऐं उहे जेके पार्लियामेंट जूं ॻाल्हियूं बि कंदियूं आहिनि, जमहूरियत जूं ॻाल्हियूं बि कंदियूं आहिनि, पर अॼु जेको आहे औरतुनि जेको पार्लियामेंट जे गेट खे तोड़ण जी जेकी कोशिशि कई आहे हिते जेको आहे सुजान भिरुनि तरफ़ां न सिर्फ़ु हिन अमल जी मज़म्मत कई वई आहे, पर उन्हनि जो इहो ई चवणु आहे त इहा जेकी सॼी तरबियत आहे उहा इमरान खान जी तरबियत आहे ऐं इमरान खान सिर्फ़ु जेको आहे दंगा फसाद ऐं फॾे करण खां सवाइ ॿी कंहिं क़िस्म जी सियासत करणु नथो ॼाणे ऐं अॼु उनजो इहो समर मिली रहियो आहे त जेके मौजूदु घराणे सां तालुक़ रखंदड़ औरतूं आहिनि अॼु जेको आहे रोड ते बीही करे एहतजाज करण जे बदिरां उहे जेके पार्लियामेंट हाउस में हिकु धाड़नि वांगुरु दाख़िल थियण जी कोशिशि करे रहियूं आहिनि ऐं ज़ाहिर ऐं पुलिस जा उते जेके अमलदार मौजूदु हुआ उते जेके पुलिस जेके तहरीक इंसाफ सां तालुक रखंदड़ हुयूं औरत कारकुन उन्हनि पुलिस अमलदारनि खे धिका ॾिना ऐं गेट खे तोड़ण जी कोशिशि कई वई, पर जॾहिं उहो गेट न टुटी त उन्हनि जेको आहे गेट जे मथां चढ़ी करे पार्लियामेंट हाउस अंदरि घेरण जी कोशिशि कई। हिन वक़्तु जेको आहे पुलिस जी वॾी नफ़री पहुची वई आहे ऐं इंतज़ामिया उन्हनि सां ॻाल्हियूं करे उन्हनि खे इहो चई रहिया आहे त तव्हांखे एहतजाज करण जो हक़ आहे, असां तव्हांखे रोकियूं नथा, पर जेको पार्लियामेंट जो ठीकु आहे। वॾी महिरबानी नज़ीर चारण तफ़सील ॾिना।